अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउं मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। ऑपोजिशन वारा कप्तान जी जार में फांसी चुका है। हिनन जी न रुगो बेतमादी वारी रिथ नाकाम थी पर हुनन जो 2023 वारो चूंड हो गयो। वज़ीर आज़म इमरान खान जो इस्लामाबाद में पढ़ी पाकिस्तानियों के कन्वेंशन के खिताब चयाई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां केतरी ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ हुआ पर खुले इतराफ़ कयां थो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़ुददार इंसान हो। हू सदाई पाकिस्तान जी ख़ुदमुख्तारी लाइ बीठो रहियो। वफाकी गरू वसी शेख रशीद अहमद चयो आहे त गैरतमंद इत्तेहादी वज़ीर आज़म इमरान खान सां गॾु आहिनि। जिन जे पेरनि में मेंदी लॻल हुई उहे बि मुलाक़ात लाइ अची रहिया आहिनि। विकिरो थियल माण्हू अवाम में फाड़ थींदा। अंपायर पाकिस्तान सां गॾु ऐं अफ़रा तफ़री नथा चाहिनि। मौलाना फजल रहमान पाण खे मौला जट सम्झी रहियो आहे ऐं चई रहियो आहे त लठियूं तेल में पुसाए रखियूं आहिनि। 23 मार्च खां 20 मार्च वारो हफ़्तो ज़ोरदार ऐं डेमोक्रेटिक जो हूंदो। मामलो कंट्रोल का ॿाहिरि निकिता त दमादम मस्त कलंदड़ थींदो। तहरीक इंसाफ जे इत्तेहादी ऐं मुस्लिम लीग कायदे आज़म जे सरबराह चौधरी शुजात हुसैन हुकूमत अपोजिशन के जलसा मुलतवी करण की अपील करे छॾी। चौधरी शुजात हुसैन चयो आहे त जलसा करण हुकूमत जो कम नाहे। मुल्क के आला मुफ़ाद में मार्च के आखिर में हुकूमत मुखालिफ ढांचा रिथियल जलसा मुलतवी कया वञनि। संगीन मौशी सूरतयाल में मुल्की सियासी टकराव की सट न सही सघंदो। धुरियूं कारकुननि के टकराव जो दग न ॾेखारियनि। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर आरिफ अलवी समेत ॿिनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PTI अॻुवाणनि जी वरीयत वारनि दरख़्वास्तनि ते बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सदर आरिफ अलवी, शाह महमूद कुरैशी, परवेज़ खटक, असद उमर, शफ़क़त महमूद, जहांगीर तरीन ऐं अलीम खान समेत ॿिया जवाबदार पार्लियामेंट हमले केस मां आजा करार। PTI पारां फॉरेन फंडिंग केस में लगातार देर वारा हरबा। PTI अकबर एस बाबर के केस का धार करण की दरख्वास्त ॾेई छॾी। वकील अहमद हुसैन चयो आहे त अकबर एस बाबर ते ख़दशा आहिनि। PTI चाहे थी त अकबर एस बाबर के केस में शामिल न कयो वञे। इलेक्शन कमीशन PTI जी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। नवाज़ लीग अॻुवाण मरियम नरगसेब चयो आहे त PTI 2008 खां 2013 ताईं फॉरेन फंडिंग में मनी लॉन्ड्रिंग कई। PTI पारां ॿिनि खां हिसाब घुरनि था पर पाण हिसाब ॾियण लाइ तयारु न आहिनि। फॉरेन फंडिंग केस में 75 ॾिणियूं थी चुकियूं आहिनि। 7 वरीह खां अदालतनि में पेश थी रहिया आहियूं। असांजा हथ साफ़ आहिनि। नवाज़ लीग पंहिंजे फंडिस जो हिसाब ॾेई चुकी आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाहौर जो दौरो आर्टिलरी कोर्ट में 9 तोपन की शमूलियत वारी तकरीब में शिरकत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त दुश्मन क़ुवतनि जी ग़लत मालूमात ऐं प्रोपोगेंडा क़ौमी यकजहती लाइ ख़तरो आहे। मुस्तक़बिल जे मैदानी जंग में चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ जदीद हथियार अणिटेर आहिनि। जदीद तोपन की शमूलियत सां परे ताईं मार्किरनि की सलाहियत बहितर थींदी। सिपा सलार जो जदीद हथियारनि की शमूलियत ते इत्मिनान जो इज़हार। ISPR मूजिब आर्मी चीफ लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट जो दौरो करे शागिर्दनि ऐं फैकल्टी मेंबरनि सां मुलाक़ात कई। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त OIC इजलास में मुदाख़लत थियण न ॾींदासीं।
ऑपोजिशन जा नंबर पूरा आहिनि। इस्लामाबाद में धरणनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? ऑपोजिशन जो मंशूर ऐं मंसिल हिकु नाहे। बेतमादी रिथ में का बि रंडक न विधी वेंदी ऐं आइनी ऐं कानूनी तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म कुझु ॻाल्हियूं क़ौम खे ॿुधाइण ऐं एतमाद ते वठणु चाहे थो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त तारीख़ में कंहिं हुकूमत नाकामियुनि जो मलबो ऑपोजिशन ते नाहे किरायो। दफ़ेड़ पकड़ी हुकूमत बचाइण वारी कोशिश हिननि जी भुल आहे। ॻाल्हियूं करणु सवलो, हुकूमत हलाइण तमामु ॾुखियो कमु आहे। आवाम खे न नौकरियूं मिलियूं न वरी बेघर माण्हुनि खे घर मिलिया आहिनि। हीउ उहो माण्हू आहे जंहिं चयो हो आपघात कंदसि पर IMF वटि न वेंदसि। सिंध हाई कोर्ट पारां क्रिमिनल रिकॉर्ड रखंदड़ पुलिस ऑफिसरनि खे पोस्टिंग ॾियण ते IG सिंध मुश्ताक उमर खे छंड। अदालत पारां सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट 17 मार्च ते पेश करण जो हुकुम। ॿुधणी दौरान जस्टिस आफ़ताब ॻोरड़ IG सिंध खे चयो त तव्हां जा ऑफिसर ज़मीननि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि ऐं ग़रीबनि जो माल खाई रहिया आहिनि। चाॾोहनि में मुलविस ऑफिसरनि खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे। अदालत सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट में 17 मार्च ते तलब करे वरिती। जस्टिस आफ़ताब ॻोरड़ चयो त जेकॾहिं लिस्ट मूजिबि तरफ़ियूं साबित न थियूं त IG सिंध ते फ़र्दे जुर्म लागू कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर पारां नसीर सुमरो जे इलाज लाइ 10 लख रुपयनि जी ग्रांट जी मंज़ूरी। नसीर सुमरो खे सिंध हुकूमत तरफ़ां 10 लख रुपयनि जो इमदादी चेक ॾिनो वियो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध सरकार नसीर सुमरो जी बीमारी वारे मामले में पंहिंजो फ़र्ज़ निभायो आहे। ज़ाती ऐं सरकारी सतह ते नसीर सुमरो जी मदद जारी रखंदासीं। ऐं कुंभ में मुबैना अगवा थी वियल 14 वरिएं जी हिंदू नारी विद्या कुमारी हथ न आई। संदसि सौट जी फरियाद ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस हिकु जवाबदार एजाज़ फुलफोटो खे गिरफ़्तार करे वरितो।